जी बिल्कुल, मेहर में वधंदड़ फुरूं धाड़ा चोरियूं सरियाम मंशियात मुख़्तलिफ़ समाजी बुराइनि ख़िलाफ़ शहरीताद मेहर तरफ़ां 36 कलाक गुज़रण बावजूद हिमल ताईं बि धरणो जारी आहे। धरणे में असां सां गॾु मशहूर सिंधी रागी अली अनवर सिंधी जेको आहे सो गॾु मौजूदु आहे। उन जेको आहे सो हिकिड़ो मेहर ते गीत ठाहिया आहिनि मेहर जी मोहबत में जेको आहे सो पंहिंजे असां क़ौमी रागी खां वठंदा पुछंदासीं ॿुधंदासीं त उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काफ़ी अरसे खां वठी हिते इहो सिलसिलो हले पियो जो पुलिस चोरनि ऐं ॾोहारनि जो साथारी बणियल आहे। को बि पुरअमन शहरी को बि वापारी वापार नथो करे सघे, वापार जे लाइ पैसा खणी निकिरे थो। काफ़ी चकर पिड़ी ते काफ़ी असांजा दोस्त आहिनि वास्ते वारा माण्हू आहिनि जेके विया, लखनि जा लख उन्हनि खां फुरिजी विया। उन खां अलावा दर्जने सैकल मोटरूं फुरिजी वियूं आहिनि। काफ़ी शहर जे अंदरि दुकान आहिनि जेके घंटा घर जे वेझे आहिनि जिथे 1 पुलिस बीहंदी आहे। तक़रीबन असां चऊं था 200 फुट जो फ़र्क़ु कोन्हे, उते फुरूं थियूं आहिनि। हीअ त असांजे शहर खे तबाह करण था चाहिनि। कहिड़ा नुमाइंदा असांखे ॾिना अथनि? हे नुमाइंदा असांजे मथां पकिड़े अची हिकिड़ा ना हलाए जाइल विहारे था छॾनि जेके असां हींअर सिंधी माण्हुनि में शऊर आहे। हींअर तव्हां ॾिसंदव त नंढड़ा ॿार बि असांजा रोडनि ते वेठा आहिनि। इहा शइ असां कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। हितां असांजा लाश निकिरंदा जेसिताईं एसएसपी इन शइ खे अमली तौरु नथो वठे तेसिताईं असां पंहिंजो एहतजाज बंदि न कंदासीं। रस्तो बंदि हूंदो। असांखे असांजे अमुन में असांजे शहर में असांखे अमुन खपे, हर क़ीमत ते खपे। असां न त हितां उथंदासीं न ऐं कॾहिं बि न थींदो जो असां ईअं छॾियो हलिया वञूं। मेहर ते जेके गीत ॻाया आहिनि उहे तव्हांखे उहे ॿुधायो। असां दोस्तनि जो गुज़ारिश आहे वेही रहो मुंहिंजा भाउ अदा हेॾा वेही रहो चङो महिरबानी। कैदी कयो बांदी कयो सख्ती बहे कांधी कयो, कैदी कयो बांदी कयो सख्ती बहे कांधी कयो। सिर सिंध ता कुर्बान वा सिर में हड़ ता कुर्बान वा। कैदी कयो बांदी कयो सख्ती बहे कांधी कयो, कैदी कयो बांदी कयो सख्ती बहे कांधी कयो। टुकरा कयो ची भाटियो संद संद खे भल काटियो, या गैस जा गोला हणी भल सा खे बूसाटियो। हटबो नहाणे पोइ ते जेको हटे बेईमान वा सिर सिंध ता कुर्बान वा। सिर देस ता कुर्बान वा सिर सिंध ता कुर्बान वा सिर मेड़ ता कुर्बान वा। इहो क़ौमी रागी असां सां गॾु जंहिं पंहिंजे मोहबत जो इज़हार कयो, मेहर सां मोहबत जो इज़हार कयो, सिंध सां मोहबत जो इज़हार कयो। हिन जो चवणु हो जेसीं ताईं जेको आहे सो असांजा मुतालबा न मञिबा तेसीं ताईं असां हिन धरणे खे जारी रखंदासीं। धरणो जेको आहे 36 कलाकनि खां मथे टाइम गुज़री चुको आहे। हीउ धरणो हिनमहिल बि जारी सारी आहे। धरणे में जेको आहे सो अहिड़नि नौजवाननि जा तव्हां पुरजोश जेको आहे सो अज़म अटल जेको आहे सो फ़ैसिला ॾिठा। हिननि जो इहो ई चवणु आहे त आख़िरी दम ताईं असां जेको आहे सो मेड़ में वेठा हूंदासीं जेसीं ताईं अमुन बदअमनियूं मंशियात जुआ अॾा ख़तमु न थींदा। सभिनि जिन मोटरसाइकिलूं फुर्तियूं आहिनि, जिन जेको आहे सो कारोबार जेको आहे सो मुतासिर थिया आहिनि जेको आहे सो उन्हनि जूं जेके रिक्वायरियूं न थींदियूं तेसीं ताईं असां हिन धरणे खे जारी रखंदासीं। जी।